नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त के ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त सिंध में तैलीमी इदारनि जी तालाबंदी ख़िलाफ़ ठुल जा शागिर्द सरापा एहतजाज बणिजी विया। ठुल जे शागिर्दनि जो शाह अब्दुल लतीफ़ लाइब्रेरी खां एहतजाज रैली उन मौक़े ते अॻवाननि नूर बलेदी, मालिक सिरकी, ज़हीर बुर्डो, ज़हूर खोसो ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत लगातार तैलीमी इदारनि जी तालाबंदी करे तैलीम खे तबाह करे छॾियो आहे। इन्हनि चयो त हुकूमत जे अहिड़े तैलीम दुश्मन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। इन्हनि चयो त कोरोना जी सूरत-हाल में तैलीमी अमल जारी रखण लाइ का बि मनसूबाबंदी न थियण जे करे तैलीम जो बेड़ो ॿुॾी रहियो आहे। इन जो चवण हुयो त सिंध जो तैलीम खातो उन हवाले सां जामा हिकमत अमली जोड़े हा त जीअं वबा ते कंट्रोल करण सां गॾु तैलीम खे बि जारी रखी सघिजे हा। इन्हनि हुकूमत खां मुतालबो कयो त तैलीमी इदारनि खे खोले उस्तादनि, अमले ऐं शागिर्दनि जे वालिदैन जी वैक्सीन खे फौरी तौर यकीनी बणायो वञे त जीअं तालीम जो सिलसिलो जारी रही सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।